गिलगित जे सीनियर वज़ीर उबैदुल्ला बेग खे पुट सूधो जरगुमाल बणाईंदड़ गिरोह ऐं गिलगित सरकार में ॻाल्हियूं कामयाब। हथियारबंद गिरोह ॻाल्हियूं कामयाब थियण बाद सीनियर वज़ीर उबैदुल्ला बेग संदसि पुट ऐं ॿियनि मुख़बिन खे छॾे ॾिनो। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि हथियारबंद गिरोह पारां ॻाल्हियुनि दौरान मुतालबा पेश कया विया। हथियारबंद गिरोह जे सरबराह मौलवी अब्दुल हमीद जो चवणु आहे त खेनि 10 ॾींहनि अंदरि मुतालबनि ते अघ भराई जी ख़ातिरी कराई वई आहे। अघ भराई न थियण जी सूरत में शदीद रद्द अमल ऐं सख़्त एहतिजाज कयो वेंदो। हथियारबंद गिरोह सीनियर वज़ीर उबैदुल्ला बेग खे पुट ऐं ॿियनि सूधो बाबूसर टॉप वारे इलाइक़े वेझो जरगुमाल बणाए वरितो हो। उबैदुल्ला बेग जो चवणु आहे त हथियारबंद गिरोह 6 क़ैदियुनि जी आज़ादी समेत 2 मुतालबा पेश कया आहिनि। रावलपिंडी जी अदालत वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जा ज़मानत न थियण जोगा वारंट्स जारी करे छॾिया। राणा सनाउल्लाह जी गिरफ़्तारी जे लाइ पंजाब पुलिस जी टीम इस्लामाबाद पहुची वई। ज़रियनि मूजिबि पंजाब पुलिस जी टीम कोसार थाणे ते पहुची गिरफ़्तारी बाबति मक़ामी पुलिस खे तलाह ॾींदी। स्पेशल जुडिशियल मैजिस्ट्रेट करप्शन केस में पेश न थियण ते वफ़ाक़ी घरू वज़ीर जा गिरफ़्तारी वारंट्स जारी कया। एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट पंजाब जे तर्जुमान जो चवणु आहे त अदालत एंटी करप्शन जी दरख़्वास्त ते राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट्स जारी कया। समूरो मुल्क बुॾल आहे ऐं ख़ान साहब लॉन्ग मार्च जूं तयारियूं पियो करे। इमरान ख़ान खे अॻु बि चयो हो त सियासतदान खां अॻु इंसान थी ॾेखारियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो जर्मन टीवी खे इंटरव्यू। बिलावल चयो त हिक पासे इमरान आम चूंडुनि जो मुतालबो करे रहियो आहे त ॿिए पासे नंढी चूंड खां भॼी रहियो आहे। ऑडियो लीक्स जी अॻु बि मज़म्मत कई हुई ऐं हाणे बि मज़म्मत कयां थो। इमरान ख़ान माज़ी में कॾहिं नैब चेयरमैन त कॾहिं अपोज़िशन खे बदनाम करण जे लाइ कुझु न कुझु लीक कंदो रहियो आहे। हाणे इहे ऑडियो लीक्स इमरान ख़ान जे ख़िलाफ़ इस्तेमाल थी रहियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॿियनि खे चोर चोर चवंदड़ इमरान ख़ान पाण वॾो ज़मीर फ़रोश निकितो। इमरान जो कूड़ ऐं ड्रामो वाखो थी वियो। हुन हॉर्स ट्रेडिंग करे पंहिंजो ॾोह मञी वरितो आहे। मनी लॉन्ड्रिंग केस में पेशी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ़ चयो त नवाज़ शरीफ़ अदालतुनि खां इनारो न वरितो। इमरान ख़ान ॿुधाए त फराह गोगी ऐं अलीमा ख़ान जा जेके केसिस बंदि थिया छा उहो इनारो न हो। इमरान न्याज़ी क़ौम ख़िलाफ़ साज़िश कई आहे। खेसि जवाबु ॾियणो पवंदो। As a good soldier, always remain focused on your job. Don't get distracted by fake news and political wrangling in the country. Respect the democratic institutions and be always ready to defend the territorial integrity, sovereignty and Constitution of the Islamic Republic of Pakistan with your life. And finally, always remain alert and prepared to respond to and defeat all intrigues and conspiracies hatched against our country with iron fist. The message is clear. The armed forces, with the support of our citizens, will never allow any country, group or force to politically or economically destabilize Pakistan. फेक न्यूज़ ऐं प्रोपेगेंडा ते ध्यानु न ॾियो। पाक फ़ौज मुल्क खे सियासी या इक़्तिसादी तौर गैर मुस्तहकम करण जी हरगिज़ इजाज़त न ॾींदी। मुल्क जो तहफ़ुज़ मज़बूत हथनि में आहे। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जो मिलिट्री अकेडमी काकूल में पासिंग आउट परेड खे ख़िताब। आर्मी चीफ पास आउट थींदड़ कैडेट्स खे वाधायूं ॾींदे चयो त तव्हांखे फ़ख़्रु हुअणु घुरिजे त तव्हां हिन अज़ीम फ़ौज जो हिसो बणिजण वञी रहिया आहियो। ॾखण एशिया खे मसइलनि जे वर चाढ़ींदड़ सियासी रंडकूं टोड़ण जी कोशिश करे रहिया आहियूं। असांजी अमन वारी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। आर्मी चीफ पासिंग आउट परेड जो मुआइनो कयो। जनरल क़मर जावेद बाजवा मिलिट्री ट्रेनिंग कोर्स मुकमल कंदड़ कैडेट्स में सर्टिफिकेट्स बि विरहाया।
वॾे वज़ीर मुराद अली शाह सां इंडोनेशिया जे 29 रुकनी डॉक्टर्स जी टीम जी मुलाक़ात। वफ़द में डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ बि शामिल। इंडोनेशी कौंसिल जनरल पारां ॿोॾि में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर चयो त हीउ मुल्की तारीख़ जो वॾो तकलीफ़ ॾींदड़ सान्हो आहे। बरसाति सटियल इलाइक़नि में पाणी बीहण सां बीमारियुनि जनम वरितो आहे। इंडोनेशी कौंसिल जनरल चयो त इंडोनेशी हुकूमत डॉक्टर्स जी 30 रुकनी टीम मदद लाइ उमाणी आहे, जेका सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में कमु कंदी। समूरी सिंध में डॉक्टर्स जी खोट आहे। वफ़ाक़ खां डॉक्टर्स तलब कया आहिनि। सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो जूं सांगड़ में मीडिया सां ॻाल्हियूं। अज़रा पेचूहो चयो त वफ़ाक़ सिंध लाइ पंहिंजनि डॉक्टर्स जूं ख़िदमतूं न ॾिनियूं त जल्द नवां डॉक्टर्स भर्ती कंदासीं। सूबाई वज़ीर सिविल अस्पताल सांगड़ जो दौरो बि कयो। अज़रा पेचूहो पारां सिविल अस्पताल इंतिज़ामिया जी कारकर्दगीअ जी वाखाण। सूबाई वज़ीर चयो त समूरी सिंध जे अस्पतालुनि जो दौरो कयो। सभ खां बहितरीन कारकर्दगी सिविल अस्पताल सांगड़ में नज़र आई। एकनेक चश्मा राइट बैंक कैनाल समेत 400 अरब रुपयनि खां वधीक मालियत जे मनसूबनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जी सदारत हेठि थियल इजलास में 43 अरब 80 करोड़ रुपयनि जी लागत सां बलोचिस्तान में मल्टीपर्पज़ डैम ठाहिण जी मंज़ूरी बि ॾिनी वई। जल मक्सी ज़िले में 186 फुट ऊचो ऐं 2996 फुट डिघो डैम तामीर कयो वेंदो। एकनिक मूजिबि डैम जी तामीर सां ॿोॾि जी रोकथाम ऐं गुरबत घटाइण में मदद मिलंदी। इजलास में अफ़गानी शागिर्दनि जे लाइ अलामा इक़बाल स्कॉलरशिप जी मंज़ूरी बि ॾिनी वई। अफ़गानी शागिर्दनि खे 4.5 रुपयनि जूं स्कॉलरशिप्स ॾिनियूं वेंदियूं। इजलास में क़ौमी शाहराह N25 कराची कोयटा चमन रोड खे डबल करण जी मंज़ूरी बि ॾिनी वई। मनसूबे तहत कराची खां खुशदार ताईं डबल रोड ठाहियो वेंदो। नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई 7 सालनि खां पोइ 12 अक्टूबर ते वतन वापसि ईंदी। मलाला यूसुफ़ज़ई सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदी। घरू खाते सिंध तरफ़ां मलाला यूसुफ़ज़ई जे लाइ सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम करण जी हिदायत। मलाला यूसुफ़ज़ई कराची पहुचण बैदि दादू ज़िले जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदी। मलाला यूसुफ़ज़ई 2015 में तालिबान जे हमले में ज़ख़्मी थियण बैदि परॾेह हली वई हुई। कातिलानी हमले खां पोइ मलाला पहिरियों भेरो वतन वापसि अची रही आहे। कराची जे इब्राहिम हैदरी में एहतजाज कंदड़ ॻोठाणनि ते पुलिस जी सिधी शैलिंग। औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस घर जो वॉशरूम ठाहिण एवज़ रिश्वत घुरी। इनकार करण ते तशद्दुद जो निशानो बणायो वियो। एहतजाज करण ते सिधी शैलिंग कई वई। SHO इब्राहिम हैदरी जो चवणु आहे त एहतजाज कंदड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ा कंदड़ लैंड ग्रेबर आहिनि। कब्ज़ो हटाइण जे लाइ कार्रवाई कई त पुलिस एहलकारनि ते तशद्दुद कयो वियो। पुलिस 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे मथनि हमले जो केस दाख़िल कयो आहे। सिंध समेत समूरे मुल्क में जशन ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिहाड़े जी आजियां लाइ तक़रीबूं। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल। सखर वटां सिंधु दरिया में ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते ॿेड़ियुनि जी रैली कढी वई। आका जी आमद मरहबा जा नारा। इंसानियत जे अज़ीम मोहसिन खे नातुनि जी भेटा बि पेश कई वई। कश्मोर, जाती, दौलतपुर सफ़न ऐं हिंगोरजा में बि रैलीज़ कढियूं वयूं। कंबर में गुज़िरियल राति ॿोॾि मुतासिरनि मथां कार चाढ़ींदड़ इंस्पेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा खुहावत गिरफ़्तार। वाक़े जो अञा केस दाख़िल न थियो। गुज़िरियल राति कार चाढ़ण सबबि 2 वरहनि जो ॿारड़ो बहराम भंड फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। वाक़े खे लह मिटी करण जे लाइ पुलिस पारां मुतासिर धुर खे राज़ी करण जूं कोशिशूं जारी।